نستغفر ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفسه بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما اللهم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما اللهم رب زدني علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد لقد رضي الله عن المؤمنين إذ يبايعونك تحت الشجرة فعلم ما في قلوبهم وأنزل السكينة عليهم وأثابهم فتحا قريبا وقال الله تبارك وتعالى في مقام آخر فإن آمنوا بمثل ما آمنتم به فقد اهتدوا وإن تولوا فإنما هم في شقاق فسيكفيكهم الله وهو السميع العليم हर किस्म जी हमदई सना वडाई वाखाण किबरियाई अज़मत जलालत अकेले अल्लाह वहदहु ला शरीक माबूद बरहक के जुगाए उनखां पोइ ला तादाद अणगणिया बेहिसाब दुरूद सलाम हुजन हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात ते अल्लाह तबारक व तआला का दुआ है तो अल्लाह सही मुखे अवां के
दीन इस्लाम जो ॻाल्हियूं गौर फ़िक्र सां ॿुधण खां पोइ पंहिंजी इस्लाह जी तौफ़ीक़ फ़रमाए। गुज़िश्ता हलंदड़ महीनो ज़िलहिज्जा जो गुज़रियो आहे। हाणे मुहर्रमुल हराम इस्लामी महीने जो पहिरियों तारीख़ूं हलन पयूं। ज़िलहिज्जा महीने में 18 तारीख़ ते हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु अन्हु जिन जी शहादत जो वाक़ियो असां थोड़ो मुख़्तसर बयान कयोसीं। ऐं हिन ई महीने ज़िलहिज्जा जे आख़िरी तारीख़नि सां ताल्लुक़ रखंदड़ मुहर्रमुल हराम जी पहिरीं तारीख़ ताणी मुख़्तलिफ़ किताबनि में मुख़्तलिफ़ रिवायात त हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन जी शहादत भी आहे। ऐं राजह तरीन जेको कौल बयान कयो वियो आहे त उहो 1 मुहर्रम ते यानी मुहर्रमुल हराम जी पहिरीं तारीख़ ते हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन हिन दुनिया मां रुख़सती कई। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन कि शहादत नसीब थी। हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा जेके समूरा सहाबा किराम हुआ, तारीख़ जे किताबनि में कमो पेश 1,45,000 सहाबा किराम मर्द ज़िक्र कया विया आहिनि। त नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी जेका 23 साल ज़िंदगी हुई उन में जेके मर्द सहाबा थिया उहे 1,45,000 औरतूं अलॻि आहिनि। उन 1,45,000 सहाबा किराम मज ॿिए नंबर ते इज़्ज़त अज़मत शर्फ़ सआदत ऐं जेको मक़ाम मर्तबो उम्मतनि में मिलियल आहे उहो हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु खे मिलियो। यानी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम में जी उम्मत में पहिरियों नंबर अल्लाह के वेझो, रसूलुल्लाह के सभिनी खां वधीक वेझो, मुत्तकी परहेज़गार, अल्लाह रसूलुल्लाह सां सभिनी खां वधीक वफ़ादार हज़रत अबू बकर सिद्दीक़ ऐं ॿिए नंबर ते हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु। उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन जो नालो उमर आहे, कुनियत अबू हफ्सा ऐं लक़ब फारूक आहे। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला जिन जो 8वीं पुश्त में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ख़ानदान सां ख़ानदान मिलंदो आहे। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जो सोहरो भी आहे, जो हज़रत बीबी हफ्सा रज़ियल्लाहु ताला अन्हा जेका हज़रत उमर बिन ख़त्ताब जे लॻते जेकर न्याणी आहे, उन जो पहिरियों मुड़ुस जना फोत थियो त उन खां बाद में बीबी हफ्सा जो निकाह रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां थियो। ऐं हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु हज़रत अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन जो न्याणो आहे, हिकिड़े पासां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो सोहरो आहे, ॿिए पासे हज़रत अली साईं जो न्याणो आहे। ऐं हज़रत अली साईं जी जेका न्याणी आहे बीबी उम्मे कुलसूम, उहा हज़रत फ़ातिमा बिन्त रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मज़ा आहे। यानी होॾां रसूलुल्लाह जो सोहरो आहे, हेॾा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ॾोहिटी सां हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला जिन जी शादी आहे। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के जेका नबूवत मिली, नबूवत जे 6 साल ते इस्लाम क़बूल कयो। यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी नबूवत जा 5 साल गुज़री चुका हुया
6 साल हलियो पे त हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला जिन इस्लाम क़बूल कयो। उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला जिन जे इस्लाम क़बूल करण खां पहिरियां सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमाइन तमाम घणो डिॼंदा हुआ ज़ालिमनि जे ज़ुल्म खां, काफ़िरनि जे जबर ऐं ॾाढ खां। छो जो जिन्हनि सहाबनि अव्वल में इस्लाम क़बूल कयो, हिकिड़ा ग़ुलाम हुआ ऐं ॿिया ग़रीब मिस्कीन हुआ, ऐं टियां जेकॾहिं साहिब सरमायादार हुआ तो उन्हनि जे हथ में कुझु कोन हो। कंहिंजे चाचे जे हथ में मिल्कियत हुई, कंहिंजे वॾे भाउ जे हथ में मिल्कियत हुई। ईअं उन्हनि जे मथां सरपरस्त ॿिया हुआ। जीअं हज़रत उस्मान बिन अफ़ान रज़ियल्लाहु ताला जिन जो वाक़ियो मशहूरु आहे। उस्मान बिन अफ़ान जॾहिं इस्लाम क़बूल कयो तो उन जी जेका बि वॾड़ाइप हुई सभु उन जे चाचे जे हथ में हुई। तो उस्मान बिन अफ़ान रज़ियल्लाहु ताला अन्हु बेवस ऐं लाचार हो दौलत जे मामले में। जॾहिं इस्लाम क़बूल कयईं त संदन चाचे ज़ंजीरनि में ॿधे करे, संगरनि में ॿधे करे फिटो करे छॾियो त तुंहिंजो मुसलमाननि ॾांहुं नबी साईं ॾांहुं वञण ई न थिए। हिकिड़ा ग़रीब मिस्कीन हुआ, ॿिया पैसे वारा हुया, पर उन्हनि जे हथ में कुझु कोन हो, ॿियनि जे हथ में हो। ऐं ॿिया वरी ॿाहिरियनि मुल्कनि जा जेके ग़ुलाम जी सूरत में विकामजी थी करे मके में नौकर चाकर हुया, उन्हनि इस्लाम क़बूल कयो। ॿिया वरी बकराड़ हुया, धनार हुया, मज़ूरी ते बकरियूं चारींदा हुया, अब्दुल्ला बिन मसूद रज़ियल्लाहु ताला जिन जहिड़ा। त इन्ही जे करे जेके काफ़िर सरदार हुया उहे इंतिहाई तमामु घणो इन्हनि ते ज़ुल्म कंदा हुया। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मुसलमान दरख़्वास्त पेश कंदा, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदो सब्र कयो। छो जो अल्लाह जे तरफ़ां अञा कंहिं क़िस्म जो को बि हुकुम नाहे नाज़िल थियो, न त को मको छॾे हिजरत करे वञण जो को हुकुम नाज़िल थियो आहे, न वरी को इंतकाम को बदिलो वठण जो हुकुम नाज़िल थियो आहे। बसि सहंदा रहो, बर्दाश्त कंदा रहो। ही इस्लाम जी अव्वल तरीन तारीख़ आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अल्लाह जी बारगाह में ते दुआऊं पिया कनि। सुनन तिरमिज़ी में हदीस आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ पिया कनि त अल्लाहुम्मा अइज़्ज़ल इस्लाम, ए मुंहिंजा मौलाए करीम इस्लाम के गलबो ॾे, इस्लाम के ताक़त व क़ुव्वत अता कर। बेअहब हादैन रजुलैन, ॿ माण्हू आऊं तुंहिंजे साम्हूं दुआ में मुंहिंजा रब करीम पेश कयां पियो। इन्हनि ॿिन्ही माण्हुनि मज़ा को हिकिड़ो माण्हू क़बूल कर, उन खे हिदायत ॾे, उन खे इस्लाम जे नूर सां मुनव्वर कर, इस्लाम जे दायरे में दाख़िल कर उनखे। अल्लाह तुंहिंजे इस्लाम खे तक़वियत मिलंदई। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿ माण्हू पेश कया। बे अबी जहल, अल्लाह हिकिड़ो अबू जहल अथई, ऐं बे उमर इब्न ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु, या उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु अथई। ॿ माण्हू अथई, या ॿिन्ही खे हिदायत ॾे या ॿिन्ही मज़ा हिकिड़े खे क़बूल कर। अब्दुल्ला बिन उमर फरमाइनि था वकान अहब्बहुमा इलैहि उमर। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इहा दुआ घुरी, अल्लाह तबारक व तआला के ॿिन्ही मज़ा महबूब ऐं प्यारियो हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु थियो। उमर बिन ख़त्ताब इस्लाम क़बूल कयो। इस्लाम क़बूल करण खां पहिरियां हज़रत उमर बिन ख़त्ताब बेदात ख़ुदि तमामु घणो मुसलमाननि ते सख़्तु हूंदो हुयो। हज़रत उमर बिन ख़त्ताब जो भेणायो हज़रत सईद बिन ज़ैद रज़ियल्लाहु ताला अन्हु, उन जे बारे में ख़बर पवे पई त उन इस्लाम क़बूल कयो आहे। उनखे मारणु, कुटणु, पिटणु, उनजे मथां ज़ुल्म करणु, खाधा पीता बंदि करणु, ॿधे छॾणु। ख़बर पई त संदन भेण फातिमा इस्लाम क़बूल कयो आहे, उन ते सख़्तियूं करणु। एतिरे क़दुरु इस्लाम जे हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला जे ख़िलाफ़ हुआ। पर जॾहिं अल्लाह ताला जे तरफ़ां इंतख़ाब थियो, अल्लाह जे तरफ़ां चूंड थी आहे, हालांकि हिकिड़े पासे मुसलमाननि ते ज़ुल्म बि करे पियो, ॿिए पासे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दुआ कनि पिया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ कई, अल्लाह ताला उमर बिन ख़त्ताब जो इंतख़ाब कयो
उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु मुसलमान थियो। उहे सहाबा किराम जेके उमर बिन ख़त्ताब जो जबर ऐं ज़ुल्म ऐं ॾाढ बयान कनि पिया, सही बुखारी अबवाबुल किताबुल मनाकिब जे अंदर हज़रत अब्दुल्ला बिन मसूद चए थो मा ज़िलना अइज़्ज़तन मुंदु अस्लम उमर, ये असां जॾहिं हज़रत उमर बिन ख़त्ताब इस्लाम क़बूल कयो उन खां बाद में असांखे कॾहिं बि अहिड़ो को इज़त वारो, ताक़त वारो, ख़ुशी वारो वरी को मौक़ो फराहम न थियो आहे। जॾहिं उमर इस्लाम क़बूल कयो असां मुसलमान ताक़तवर थी वियासीं हलिया, असां मुसलमान बहादुर थी वियासीं हलिया। असां मुसलमाननि खे जेके ज़ालिम जे तरफ़ां मिलंदड़ तकलीफ़ूं हुयूं पहिरियां परवाह थींदो हुयो, डिॼंदा हुयासीं, पर हाणे असीं बेपरवाह थी वियासीं हलिया, छो जो उमर बिन ख़त्ताब इस्लाम क़बूल कयो, असांखे ताक़त मिली वई। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी साईं जी मुराद आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआनि में घुरियो आहे उमर बिन ख़त्ताब खे। सहाबा किराम सभिनि जी इहा ख़वाहिश हुई त इहो माण्हू इस्लाम क़बूल करे। इस्लाम क़बूल कयईं सहाबा किराम जी ज़बाननि मां रब्बुल आलमीन उमर बिन ख़त्ताब जे लाइ इहे जुमला कढाया त उमर बिन ख़त्ताब इस्लाम क़बूल कयो, असांखे इज़तूं मिलियूं, असांखे ग़लबा मिली विया आहिनि। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला जी इस्लाम क़बूल कयो आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पहिरियां सभु को साहब इनफिरादी तौर अलॻि अलॻि या कंहिं घर में वेही करे इबादत कंदा हुया, दीन इस्लाम जी प्रचार कंदा हुया। अल्लाह जबाना ही तारीख़ आहे असांजी इस्लाम जी, त इस्लाम केतिरे क़दुरु, हालांकि अल्लाह जो हुकुम आहे, अल्लाह तबारक व तआला जेको सॼी दुनिया जो ख़ालिक मालिक रब अरहमुर राहिमीन आहे, उन जो हुकुम हुयो। कंहिं दुनिया वारे जी का ॻाल्हि कोन पई ज़ोरी ग़ालिब कई वञे, ज़ोरी कान पई मञाई वञे, अल्लाह जो हुकुम हुयो, सभिनि खे मञणु खपे। पर अल्लाह जे हुकुम खे माण्हुनि में फैलाइण जे लाइ केतिरे क़दुरु इहा ॻाल्हि क़बूल करण वारनि खे तकलीफ़ सहणी पई, केतिरे क़दुरु कठिन मुश्किलात वक़्तु ॾिसणा पिया। असांखे का परवाह ई कोन्हे का, असांखे को क़दुरु ई कोन्हे को, असांखे इन शइ जो को अहसासु ई कोन्हे को, छो जो असां इन जी क़ीमत सम्झी ई कोन्हे, इन जो मुल्ह सम्झो ई कोन्हे को। इन ॻाल्हि खे वधीक वज़ाह जे लाइ हिकिड़ी ॻाल्हि बयानु कंदा हलूं त हिकिड़ो मौलवी साहिबु हो, उहो शागिर्दनि खे सम्झाए पियो, शागिर्दनि खे सम्झाए पियो त तव्हां अल्लाह खे प्यारा आहियो, तव्हां रसूलुल्लाह खे प्यारा आहियो, तव्हांजो ही मक़ाम आहे अल्लाह वटि, रसूलुल्लाह वटि, क़ुर जो ऐं हदीसूं आहे, पढ़ी करे उन्हनि खे ॿुधाए पियो। जीअं असीं ॿुधाईंदा आहियूं, ॿुधाए पियो त तव्हांजी वॾी इज़त आहे दुनिया में, अल्लाह ताला जेके बि शयूं पैदा कयो आहिनि सभु बि तव्हांजे लाइ दुआऊं कंदियूं आहे। हुननि शागिर्द ॾाढो ख़ुशि थियो, असांजी एॾी वॾी इज़त आहे। पोइ उहो निकितो, जे वञे पियो त हुनजो जूतो छिॾी पियो, वियो हिकिड़े मोची वटि बाज़ार में, वञी करे जूतो हुन खां सिबराए, जूतो सिबराए बसि कई त हुनखे चई जज़ाक अल्लाह, पैसा त हुआ कोन, चई जज़ाक अल्लाह, अल्लाह सी तोखे सुठो बदिलो ॾींदो जो तो मूंखे जूतो ठाहे ॾिनो आहे। हुन सम्झो त हीअ असांजी इज़त करे थो, असांसां मोहबत प्यार थो करे, हिन वटि असांजी वॾी क़ीमत हूंदी, मुल्ह हूंदो, लिहाज़ा इन जे करे बसि इन जूतो मूंखे ईअं ठाहे ॾिनो आहे, मूं हुनखे जज़ाक अल्लाह चई छॾियो। हुन मोची चयसि, चई जज़ाक अल्लाह बज़ाक अल्लाह आहे ई कान, हेॾा जूते जा पैसा ॾे, हेॾा जूते जा पैसा ॾे, पैसा हुआ कोन, हुनखे हणी ॿ थप्पड़ूं आई, रुआरे मोकिले छॾी। हू रोईंदो आयो उस्ताद वटि, चई असांजा उस्ताद तो हले कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कयूं, असांजी त हिकिड़ी टके जे मोची वटि बि इज़त कोन्हे का, उन बि मूंखे जूते खे ॿ टाका टे हणी ॾिना आहिनि, चंबा वाहे कढिया अथसि त पैसा ॾे, मूं हुनखे जज़ाक अल्लाह चयो हो। उस्ताद हुनखे सम्झायो, चई बाबा इन अहमियत खे मुल्ह खे उहो ई सम्झंदा न जिन्हनि वटि अकुलु हूंदो आहे, जिन्हनि वटि ज़मीर सुॼाग हूंदो आहे, जिन्हनि वटि संजीदगी हूंदी आहे, जिन्हनि खे पाण खे अल्लाह रसूल सां मोहबत हूंदी आहे, उहे इन मोती खे सुञाणनि था केतिरे क़दुरु क़ीमती आहे। हाणे छा कयईं, उनखे हिकिड़ो हीरो ॾेई छॾियईं अञा वधीक सम्झाइण जे लाइ, चई बाबा हाणे हीरो तूं खणी वञ सब्ज़ी मार्केट में, हाणे जिते भाॼी पई खपे उते हाणे हीरो खणी वियो आहे, हलियो बाबा ये फलाना मूंखां हीरो वटि, फलाना हीरो वटि लाइ वञे, हीअ असां हिनखे छा कंदासीं, हिनखे उछल फिटो करे हीअ किचिरे जे लाइक़ु आहे,
मोटी आयो चई साईं ही त केरु वठण लाइ तयार ई कोन्हे। ही सभु चवनि पिया ही हिन खे असीं छा कंदा तूं उछली किचिरे में ही गंदा ही फुदूल तूं खयो वती तोखे हिन जा केरु पैसा ॾींदो। चई बाबा हाणे तूं इहो साॻियो हीरो खणी वञ सोनार वटि। सोनारे वटि खणी वियो। सोनारे ॾिठो अञा वज़न बि कोन कई। चई पुट हिन जी क़ीमत केतिरी वठंदे? जेतिरी तुंहिंजे ज़बानूं क़ीमत अचे ऐं उहा अदा कंदोमांइ। सम्झो पिया ॻाल्हि खे? हिकिड़े हीरे जी एतिरी मिल्कियत आहे। मोटी आयो चएसि सोनारे मूंखे ईअं चयो आहे। चए पुट जिन्हनि खे अखि सुञाणप जी हूंदी आहे न उहे ई आलिमनि जी इज़त कंदा अथई, उहे ई हाफ़िज़नि जी इज़त कंदा अथई, उहे ई आलिमनि हाफ़िज़नि जो ॾुख सुख ज़रूरत उहे ई सम्झंदा अथई। उन्हनि खे अहसासु थींदो आहे पोइ उन्हनि सां वहिंवार कंदा अथई। त ही इस्लाम उनखे ई सम्झ में ईंदो जंहिं वटि उहा अखि हूंदी जेका अलाह साईं इस्लाम खे अलाह साईं जी इबादत खे अलाह ताला ही जेकी कुझु दुनिया में पैदा कयो आहे उन्हनि खे ॾिसी करे उन मां इबरत ऐं सबक़ हासिल करण जे लाइ जेका रब अखि पैदा कई आहे न उहो उन्हनि वटि इन शइ जो मुल्ह हूंदो। जिन्हनि वटि अकुलु हक़ीक़ी अकुलु हूंदो, दिलि ऐं ज़मीर हक़ीक़ी हूंदा जेके रब्बुल आलमीन संदन ज़ात लाइ पैदा कया उहे हूंदा, उन्हनि वटि इन शइ जो अहसासु हूंदो त इस्लाम केतिरनि तकलीफ़ुनि खां पोइ असां वटि पुॻो आहे। इस्लाम जी असां वटि केतिरी क़ीमत आहे, केतिरो मुल्ह आहे। असां दुनिया जूं ख़सीस किनियूं शयूं ॿियो त ठहियो पर जूता न जूता उन्हनि खे बि असां थैली में पैक करे साफ़ सुथरो करे पेटी में विझंदासीं, पछड़ी ते रखंदासीं, जारे में रखंदासीं, जॾहिं पाईंदासीं तॾहिं बि बुर्श हणी करे पाए पोइ निकिरंदासीं। असां वटि इस्लाम जी बि एतिरी अहमियत कोन्हे जेतिरी हिकिड़े जूते जी क़ीमत आहे, जेतिरी जूते जी अहमियत आहे। केतिरे क़दुरु असांजे घरनि में फुज़ूल शयूं पयूं आहिनि। माण्हू कुता धारींदा आहिनि, माण्हू ॿिला धारींदा आहिनि, माण्हू कबूतर धारींदा आहिनि, केतिरी उन्हनि जी ख़िदमत कंदा आहिनि, केतिरो उन्हनि जो उन्हनि वटि मुल्ह आहे। कुकड़ धारींदा आहिनि, केतिरो उन्हनि जो मुल्ह आहे, पर इस्लाम जो मुल्ह कोन्हे को। छो जो इस्लाम असांखे ईअं ई मिलियो आहे जो असांखे का ख़बर ई कान्हे का त इस्लाम आहे कहिड़ी शइ, इस्लाम कहिड़े मरहलात मां गुज़री करे असां ताईं पहुतो आहे। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन इस्लाम क़बूल कयो आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आयो चयो अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे ही घरनि में या तन्हाई में इबादत कान थींदी, हाणे इबादत थींदी सरेआम थींदी, सरेआम थींदी। अल्लाह जी तौहीद रसूलुल्लाह जी मोहब्बत ऐं गुलामी जो पाणी दिलि में लथो आहे, मज़बूत दिलि थी वई आहे हले, हाणे कंहिंजी का बि परवाह कोन्हे। हिकिड़े पासे हज़रत अमीर हमज़ा, ॿिए पासे हज़रत उमर बिन ख़त्ताब। कुझु रिवायात में अल्फाज़ अचनि था उमर बिन ख़त्ताब अॻियां आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोयां आहे, साहबा किराम उन जे पोयां आहिनि, तलवार हथ में आहे। उमर बिन ख़त्ताब अॻियां निर्वार थो पियो अचे। ओ बुतनि जा पुॼारियो, रब खे घटि वधि ॻाल्हाइण वारो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे घटि वधि ॻाल्हाइण वारो, ही जेके पोयां अबरा सबरा कमज़ोर मिसकीन गुलाम नौकर चाकर इन्हनि जे मथां ज़ुल्म करण वारो आहे, हिन कंहिंखे पंहिंजा बचड़ा यतीम कराइणा त अचे उमर जे साम्हूं, उमर खे रोके ॾेखारे। आहे कंहिंखे पंहिंजी घरवारी बेवा करणी त उमर जे साम्हूं अची ॾेखारे। अॼु असां नमाज़ सरे आम पढ़ंदासीं, तव्हां अॼु खां पहिरियां जेके कुझु साज़िशूं जेके कुझु तव्हां बदबख्तियूं कयूं उबता सुबता कम कया मुसलमाननि जे लाइ रोक थाम जे लाइ जेके सबब अॼु करे ॾेखारियो। ही उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु, उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ईअं सम्झो त साॼो हथ हुयो। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु सभिनी सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमाइन मजा कुफर जे मथां ज़वाल जे लाइ वॾी बहादुरी शुजाअत जो नालो आहे। इस्लाम जो सम्झो त बुनियाद हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु उम्मतन मज एतिरे क़दुरु उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जो अहम किरदार आहे। ऐं पोइ अल्लाह तबारक व तआला सां जेॾी महिल वफ़ादारी कई। सही बुखारी जो हिकिड़ो वाक़ियो आहे, हज़रत
अब्दुर्रहमान बिन हातिब उहो चवंदा त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां बाद जी ॻाल्हि आहे उमर बिन ख़त्ताब जी खिलाफ़त जी ॻाल्हि आहे जंहिंसां उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला जिन सां मदीने में खिलाफ़त हुई वञूं पिया हज ते जंहिं महिल वञूं पिया त उते ज़जनान नाले हिकिड़ी जॻह हुई उते जंहिं महिल पुगासीं त उमर बिन ख़त्ताब चयो ॿुधो हीअ उहा जॻह आहे जिते आउं पंहिंजे पीउ इब्न ख़त्ताब जा उठ चारींदो हुयुसि ऐं मुंहिंजो वालिद साहिबु ॾाढो सख़्तु हुयो सख़्तु मिज़ाज हुयो अॼु अल्लाह तबारक व तआला मूंखे इते पुॼायो आहे ॼाऊं ही सॼी पोयां जमे गफ़ीर जो अमीर आहियां ऐं माण्हू मुंहिंजा मिसाल बयान पिया कनि उमर बिन ख़त्ताब चऊं उठ चारींदो हुयुसि उठ चारण वारो अॼु अमीर आहे उठ चारण वारे जा अॼु मिसाल बयान कया पिया वञनि हे उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जी मनक़िबत आहे हे उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सच्ची वफ़ादारी कई हे हज़रत उमर बिन ख़त्ताब जा उहे ॾिहाड़ा आया हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह ऐं रसूलुल्लाह जे मामले में केतिरे क़दुरु अॻभरो हुयो हज़रत जाबिर ऐं हज़रत असलम ताबई आहे उहे बयानु कंदा त हिकिड़े ॾिहाड़े मूं ख़्वाब ॾिठो ख़्वाब में ॾिठो त तमामु घणा माण्हू बीठा आहिनि पर उन्हनि में हिकिड़ो माण्हू जो बीठो आहे त उहो सभिनी खां 3 फुट अञा डिघो आहे कद में 3 फुट अञा डिघो आहे जंहिं महिल आउं वेझो आयुसि उन सां अची करे मिलियमि त ख़बर पई त हीउ उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे पोइ अॻिते बयानु कई त उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो माण्हू आहे जेके अल्लाह ताला 3 इनाम नसीब कया उमर बिन ख़त्ताब में अल्लाह ताला 3 खूबियूं पैदा कयूं अल्लाह तबारक व तआला जे इन बाने में 3 सुठियूं भलियूं ख़सलतूं हुयूं निशानियूं अलामतूं हुयूं सभ खां पहिरीं अलामत इहा हुई ख़सलत इहा हुई खूबी इहा हुई जो ला यख़ाफ़ु लौमत लाइम अल्लाह जे मामले में अल्लाह ताला जी पोइ इबादत हुजे अल्लाह जी तौहीद हुजे अल्लाह जे क़ुरान जी ॻाल्हि हुजे अल्लाह ताला जे रसूल जी ॻाल्हि हुजे या साहबा किराम जी ॻाल्हि हुजे पोइ मर्द हुजनि या औरतूं अल्लाह ताला जेके उन्हनि जी इज़त ॿुधाई आहे उन मामले में उमर बिन ख़त्ताब कंहिं बि मुलामत करण वारे जी मुलामत खां कंहिं बि रोक टोक करण वारे जी रोक टोक खां कंहिं बि ताने मेहणे ॾियण वारे जे ताने मेहणे जी का बि परवाह कोन कंदो हुयो जेका ॻाल्हि करणी आहे चवणी आहे नाफ़िज़ करणी आहे उहा करे ॾेखारींदो हुयो जो हुनजो मिसाल आहे अल्लाह जे मामले में कीअं रोक ऐं टोक जी का परवाह कोन कंदो को बि ख़ौफ़ कोन हूंदो हुयो सही बुखारी में वाक़ियो आहे हज़रत उमर बिन ख़त्ताब चए थो त मुंहिंजे वालिद साहिबु मूंखे मोकिलियो त बुतनि जी पूॼा जे लाइ जीअं असां नंढा हूंदा हुआसीं त पोइ हुते बुतनि जा मेला लॻंदा पोइ असीं हुते अची करे शेवा कंदा हुआसीं हिकिड़े ॾींहुं चयां आयुसि त हिकिड़े बुत जी भर में बीठो हुजां त हिकिड़ो माण्हू गाबो काहे आयो हिकिड़ो माण्हू गाबो काहे आयो अची उन बुत वटि ज़िबह कई उन गाबे खे जेॾीमहिल ज़िबह जो कयईं पिए त उन गाबे मज़ा हिकु ज़ोरदार रड़ निकिती आवाज़ निकितो ऐं उहो चवणु लॻो त ए ज़ालिम ए बदबख़्त तूं मूंखे कंहिं जिले ज़िबह करे रहियो आहे तूं मूंखे कंहिं जिले ज़िबह करे रहियो आहे ऐं इंतिहाई ख़ूबसूरत हसीन चेहरे वारो माण्हू जेको हिन तव्हांजे शहर में मौजूदु आहे उहो चवे थो ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह खां अलावा केर बि इबादत जे लाइक़ कोन्हे अल्लाह खां अलावा केर बि जानवर ज़िबह करण जे लाइक़ कोन्हे अल्लाह खां अलावा केर बि माबूद बरक न आहे ए ज़ालिम बदबख़्त तूं उन हसीन चेहरे वारे ख़ूबरू माण्हू जी इहा दावत तौहीद जो इनकार करे तूं मूं गाबे खे मूं जानवर खे हिकु मूर्ति जे लाइ अची करे ज़िबह पियो करी ऐं उन सां गॾोगॾु इहो आवाज़ आयो त इहो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमर बिन ख़त्ताब जी तूं मूं इहे लफ़्ज़ ॿुधा जेॾीमहिल ऐं हैरान थी वियुसि हलियो त हीउ छा माजरो आहे हीउ छा मामिलो आहे ऐं चई त पोइ इहो वाक़ियो कई दफ़ा ॿियनि मरहलात में बि थींदो आयो
पोइ इहे ॻाल्हियूं आहिस्ते आहिस्ते मुंहिंजी दिलि ते जो असरु करे वियूं ऐं पोइ हज़रत उमर बिन ख़त्ताब माण्हुनि जे साम्हूं बुतनि जा मज़ाक शुरू करे छॾिया। कंहिंखे थप्पड़ हणे, कंहिंखे थुक हणे, कंहिंजी कहिड़े तरीक़े सां कंहिंजी कहिड़े तरीक़े सां तौहीन पियो करे। माण्हू दाबा पिया ॾियनि, ख़त्ताब वटि शिकायतियूं पियूं वञनि, हीअ तुंहिंजो पुटु छा पियो करे? पर हज़रत उमर चवंदो, बाबा मूंखे हिननि शइ जी का बि परवाह कोन्हे, मूंखे पक थी चुकी आहे त हाणे ही कुझु बि नथा करे सघनि हक़ीक़ी इबादत जे लाइक़ु ऐं हक़ीक़ी इत्तबा जे लाइक़ु। जेकॾहिं के ॿ ज़ातूं आहिनि त उहे के ॿिए ज़ातूं आहिनि, हिननि जो कुझु बि न आहे, का परवाह कान थींदी हुई। हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन मदीना मुनव्वरा जो हिकु वाक़ियो, हातिम बिन अबी बल्ता रज़ी अल्लाह ताला अन्हु सहाबी रसूल आहे, बदरी सहाबी आहे, जन्नती सहाबी आहे। उन जो सॼो ख़ानदान मके में हुयो, सॼो ख़ानदान मके में हुयो। हिकिड़ो सहाबी मुसलमान थी मदीने में आयो। जेॾीमहिल ग़ज़वे उहुद जी तयारी पे हली, हेॾा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबा किराम रिदवानुल्लाहि अलैहिम अजमईन जिन सां मुशाविरत कनि पिया ग़ज़वे उहुद जे मामले ते। जीअं जेका प्लान ठही, हज़रत हातिम बिन अबी बल्ता उन मुशाविरत में मौजूदु हो। उन छा कयो, उहो सॼो मशवरो हिकिड़े ख़त ते लिखियईं। ख़त ते लिखी करे हिकिड़ी औरत जे हवाले कई त तव्हां वञो, ही ख़त खणी वञी काफ़िरनि सरदारनि अबू सुफ़ियान वारनि ताईं पहुचायो। ऐं उन ख़त में इहा बि ॻाल्हि लिखियलु हुई त आऊं तव्हांखे सभु कुझु ॿुधायां पियो, इन जे बदिले में जो जेको बि मुंहिंजो ख़ानदान अव्हां वटि मौजूदु आहे उन जी इज़त रखिजो, उन ते ज़ुल्म न कजो, मुंहिंजे पादाश में उन्हनि खे तकलीफ़ूं न ॾिजो, उन जी खाद खुराक अखराजात सभु कुझु पूरा कजो, छो जो आऊं तव्हां सां वफ़ादारी पियो करियां। हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर पई आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली खे घुरायो ऐं ॿिए हिकिड़े साहिब खे घुरायो। ॿिन्ही साहिबनि खे चई त तव्हां वञो, फिलाणे मक़ाम ते हिकिड़ी औरत वञे पई, उन वटि हिकिड़ो ख़त अथव, उहो वठी अचोसि। हे फौरन ॿई साहिब घोड़नि ते चढ़िया, वञी उन औरत खे रसिया। औरत खे रसिया, औरत खे चऊं तो वटि हिकिड़ो ख़त आहे, उहो ख़त असांखे ॾे। चई मूं वटि ख़त आहे ई कोन, मूं वटि ख़त आहे ई कोन। कपिड़नि जी जेका ज़ाहिरी हुननि तफ़्तीश कई, जांच पड़ताल कई, ख़त निकितो ई कोन। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु औरत खे चयो त औरत ॻाल्हि ॿुध, हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़बान मझां ॻाल्हि निकिती आहे त ख़त तो औरत वटि मौजूदु आहे। हाणे ख़त तो वटि आहे, ख़त इज़त ऐं शराफ़त मां कढे ॾे, जेकॾहिं न त असां तुंहिंजे जिस्म जा कपिड़ा पलाईंदासीं। छो जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़बान मझां जेका ॻाल्हि निकितल आहे उहा कूड़ी हिकु रती बराबरि नथी थी सघे, 100% सची आहे। ख़त तो वटि आहे, ख़त कढे ॾे। पोइ हुन औरत ॾिठो त हाणे हिननि जो मिज़ाज कुझु चेंज पियो थिए ऐं ख़त ई पोयां गुत ॿधल हुई, गुत खोले करे हुन मां ख़त कढी ॾेई छॾी। ख़त खणी मोटी आया, खोले पढ़ियूं बि कोन त छा लिखियलु आहे। एॾी अमानतदारी, एॾी दयानतदारी, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां वफ़ादारी इहा शइ आहे, ईमान इहा शइ आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि जी तस्दीक इहा शइ आहे। ज़मीर सुजाग ईमान इस्लाम जो मुल समदल इन्हनि माण्हुनि जो आहे। ख़त खणी आया, सिधो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़त खोले करे पढ़ी करे साहब खे ॿुधायो त साहब इहो ही ख़त फलाणे सहाबी जे तरफ़ां काफ़िरनि ॾांहुं वञी रहियो हो। उमर बिन ख़त्ताब जोश में अची विया। उमर बिन ख़त्ताब फौरन पंहिंजी म्याण मां तलवार कढनि था। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे इजाज़त ॾियो त हातिम बिन अबी बल्ता जो कंध लाहे छॾियां, जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां बेवफ़ाई थो करे, गदारी थो करे, ख़यानत थो करे। एतिरे क़दुरु उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला जिन बहादुर, एतिरे क़दुरु अल्लाह जे दीन जे मामले में सख़्त। नबी से फरमाया अरहम मिन उम्मती अबू बकर, अबू बकर मुंहिंजी पूरे जी पूरी क़यामत ताईं जेका बि उम्मत ईंदी न, सभिनीनि मझां नरम दिल, रहम दिल, ख़ैर ख़वा,
नरम मिजाज, नरम ज़ुबान, नरम लहज़ो आहे तो वो अबू बकर सिद्दीक़ आहे। अबू बकर सिद्दीक़ इन खूबी में को भी बाद में ईंदड़ माई जो लाल नथो मारे सके, नथो मुक़ाबिलो करे सके। ही अबू बकर सिद्दीक़। व अशद्दु फी अम्रिल्लाहि उमर, अल्लाह जे दीन जे मामले में पाण भी अमल करण के हिसाब से उमर सभिनी खां वधीक ताक़तवर आहे ऐं मज़बूत आहे। ऐं अल्लाह जे दीन जे मामले में कंहिं ॿिए खे मुखालिफ़त कंदे ॾिसंदो त सभ खां वधीक उन ते सख़्त हज़रत उमर थींदो। हे हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन घर वेठा आहिनि, घर वारियूं बि वेठियूं आहिनि, चारे तरफ़ फिरियो वेठियूं आहिनि। हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला नो बयान कंदा त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दर ते अबू बकर सिद्दीक़ आयो, अची दरवाज़ो वॼाए इजाज़त वरितई, को भी जवाब कोन आयो। थोड़ी देर खां बाद में जवाब आयो त अबू बकर के इजाज़त आहे, भले अंदर अचे, घर में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे घर में वञे। उन खां बाद में वरी उमर रज़ी अल्लाह ताला न आयो, दरवाज़ो खड़खड़ायो, उमर के भी इजाज़त मिली, उमर जो अंदर आयो। ॾिठई त घर वारियूं जेके पंहिंजे सभु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे फिरियो वेठियूं ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जेको आहे सो गमज़दगी जी हालत में कंध झुकायो वेठा आहिनि। हज़रत उमर साईं सम्झी पक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे का तकलीफ़ को दुख पहुतो आहे। इहा सुञाणप वारी अखि इहा हूंदी आहे, ईमान इहा शइ आहे, रसूलुल्लाह जिन जो एहसास इहा शइ आहे। ज़मीर सुजाग इन शइ खे चइबो आहे जो हिकु उम्मती नबी जे चेहरे मां बि सुञाणे वञे हलियो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़ुशी मिली आहे या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे गम मिलियो आहे। हज़रत उमर बिन ख़त्ताब खे अल्लाह एतिरी दीद अता कई हुई, ॾिसी करे चयूं, सोचणु लॻसि त अहिड़ी ॻाल्हि पेश कयां जो नबी खे खिलाए वठां, नबी खे मुस्कुरायां। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वेही करे चई, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां खे आऊं बिनते खारिजा जो वाक़ियो न ॿुधायां, जेका उमर बिन ख़त्ताब जी घरवारी आहे। उहा ईअं त हिकिड़े ॾींहुं आऊं हथे ख़ाली घर आयुसि, मुंहिंजी घरवारी तेश में जोश जज़्बे में चई, ही बि शइ ॾे, ही बि शइ ॾे, ही बि शइ ॾे, नान नफ़को घरी ज़रूरियात या पंहिंजे लाइ ख़र्च पाणी। चई मुंहिंजा हथ ख़ाली आहे, मूं वटि कुझु आहे ई कोन। चई मूं जे मथां थोरो ॾाढ करणु लॻी, मूंखे कावड़ आया, उथी करे गले में हथ विझी गोघो ॾिनोमांसि, घुटो ॾिनोमांसि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमर बिन ख़त्ताब खे ॾिसी मुस्कुराइण लॻा। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं मुस्कुरायूं त उते हज़रत उमर बिन ख़त्ताब ख़बर ई छा थियो, जे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमर बिन ख़त्ताब जी तरफ़ खां अव्हां खे इजाज़त आहे जे उमर बिन ख़त्ताब जी धीअ हफ्सा तव्हां खां इहा शइ घुरी करे तव्हां खे तकलीफ़ ॾिनी आहे, उथो उमर बिन ख़त्ताब जी न्याणी जो कंध तव्हां दॿाए गोगो ॾेई छॾियोसि। उमर बिन ख़त्ताब बिणक न पुछा, रसूलुल्लाह सां मोहबत वफ़ादारी। इते हज़रत अबू बकर सिद्दीक़ ॻाल्हि सिर्फ़ु ॿुधी अथनि, न ॻाल्हायूं, न पुछूं, न इजाज़त वरितऊं, न नबी कुझु चयो। ॻाल्हि ॿुधऊं, फौरन उथी करे वञी आयशा रज़ी अल्लाह जे कंध में हथ विझी करे गोगो ॾियण लॻा। आयशा, तूं हिकु ख़सीस दुनिया जे करे, चंद टके पैसनि जे करे असांजे महबूब मोहम्मद रसूलुल्लाह खे ई ज़ाई थी। असां जंहिंजे चवण ते सभु कुझु पोयां कुर्बान करे आयासीं, इन दुनिया खे असीं लताड़े ढूंढ करे छॾे आयासीं। उन दुनिया, उन टकन, उन दिरहमन, उन दीनार, उन खाद पीत, उन कपड़े लटे जे चक्कर में तो असांजे महबूब खे दी ज़ाई। हज़रत उमर बिन ख़त्ताब बि उथिया वञी करे न्याणी जे कंध में वरितो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मुस्कुराईंदे हज़रत अबू बकर उमर खे थधो कयो। अल्लाह जे रसूल जी सुञाणप ई आहे, अल्लाह जे रसूल सां वफ़ादारी आहे। अंदाज़ो लगायो तो एतरे हद ताणी पंहिंजे औलाद ते रसूलुल्लाह जे मामले में जज्बाती थियो वञनि हलिया, जेके औरतूं ज़ालूं थी चुकियूं आहिनि, घरवारियूं आहिनि, ऐं घरवारियूं बि कंहिं आम माण्हू जो न, हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन घरवारियूं ऐं मुड़ुस जे साम्हूं इहो कमु कनि पिया। छा हुई? रसूलुल्लाह जी अज़मत हुई, रसूलुल्लाह जी ताज़ीम ऐं तौक़ीर हुई त असां अल्लाह जे प्यारे पैगंबर के ज़र्रे बराबर तकलीफ़ ॾियणु बर्दाश्त न कंदा।
अॻिते उमर बिन ख़त्ताब चयो, ए अफ़सा तोखे ख़ुदा जो ख़ौफ़ कोन थो थिए? तू हिकु दुनिया जी चंद दौलत जे करे, टकनि जे करे अल्लाह जे प्यारे पैगंबर खे ईज़ाई थी। यादि रखी छॾ, जेकॾहिं रब न तोखां इन ॻाल्हि जे करे नाराज़ थी पियो ऐं रुसी पियो हलियो, तुंहिंजो इहो सॼो मक़ाम, सॼी इज़त ख़तम थी वेंदी हली। अल्लाह जे तरफ़ां तूं अज़ाब जी लानत जी मुस्तहिक़ा थी वेंदी आहे। सिर्फ़ रसूलुल्लाह जी घरवारी हुजण जो एॾो वॾो मक़ाम आहे, पर जेकॾहिं तव्हां उन रसूल खे इज़ायो तो पोइ तव्हांजो को बि मक़ाम कोन रहंदो, का बि हिस्सत इज़त कान रहंदी, तव्हां तबाह ऐं बर्बाद थी वेंदो हलियो। ही रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु, जिन जी सच्चाई वफ़ादारी आहे। उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला नबी साईं वटि वेठा आहिनि। आयत नाज़िल थी आहे 28 सिपारे सूरतुल मुम्तहिना जी, या अय्युहल्लज़ीना आमनू इज़ा जाअकुमुल मुमिनात, ए ईमान वारो, जॾहिं बि तव्हां वटि काफ़िरनि जूं औरतूं ईमान आणे करे तव्हां वटि पुॼनि त फम्तहिनूहुन्ना, अवां उन्हनि खां सवाल कयो, उन्हनि जो इम्तिहान वठो ईमान इस्लाम मुतालिक़। अल्लाहु आलमु बि ईमानिहिन्ना, अल्लाह उन्हनि जे दिलनि खे वधीक ॼाणे थो। फ़इन अलिमतुमूहुन्ना, पर जेकॾहिं ज़बान हाल सां अव्हां खे पंहिंजो इस्लाम ऐं ईमान ॿुधाए छॾनि, फला तर्जिउहुन्ना इलल कुफ़ार, हाणे तव्हां ते हक़ थी हलियो, तव्हां ते ज़िमेदारी लागू थी वई आहे। उन्हनि खे घर पुॼो, उन्हनि खे ख़र्च बि ॾियो, उन्हनि जो साथ बि ॾियो, उन्हनि जा सहारा बि बणिजो ऐं उन्हनि खे संभालियो। हाणे इहा काफ़िरनि जूं दौलतूं न आहिनि, हाणे इहे काफ़िरनि जूं इज़तूं न आहिनि, हाणे इहे इस्लाम जी इज़तूं आहिनि ऐं मुसलमाननि जी दौलतूं आहिनि। तव्हां सभिनी ते हक़ आहे, जेका बि काफ़िरा औरत मुसलमान थी करे काफ़िरनि खे छॾे करे मुसलमाननि वटि हली अचे, हर शइ जे हिसाब सां अॼु ताईं छा क़यामत ताईं मोमिन मुसलमान ते हक़ आहे तो मुस्लिमा थींदड़ औरत जो ख़्यालु रखनि, उनखे घर बॼो, दौलत बॼो, साथ बॼो, सहारो बि बणिजो। ऐं अहिड़े हिसाब सां जेकॾहिं को मर्द मुसलमान थिए थो, उनजो बि साथ ॾियणो आहे, मुसलमाननि ते हक़ आहे। पर जेकॾहिं तव्हां जूं औरतूं काफ़िरा आहिनि, इस्लाम क़बूल नथियूं कनि, त हाणे रब जो हुकुम नाज़िल थी चुको आहे, हाणे तव्हांखे इजाज़त कोन्हे का जो तव्हां मुसलमान हुजो ऐं तव्हांजी घरवारी काफ़िरा हुजे ऐं तव्हां हुन सां गॾु ज़िंदगी हलायो, तव्हां मामलात जोड़े रखो। अञा बि हज़रत उमर बिन ख़त्ताब जी जे कननि ते इहे ॻाल्हियूं, इहे लफ़्ज़ पुॼनि था, फौरन उथिया। रिवायत जा अल्फाज़ आहिनि, उमर बिन ख़त्ताब खे पंहिंजूं महबूब ऐं प्यारियूं घरवारियूं हुयूं, ॿिन्ही खे तलाक ॾेई करे रवानो करे छॾियईं, तव्हां काफ़िरनि जो आहियो, काफ़िरनि वटि वञो, तव्हांजी उमर बिन ख़त्ताब वटि का बि इज़त, को घर, को दर, को ख़र्च, का बि ज़रूरत कोन्हे, निकिरो हितां। क़ुरान ते अमल इहो आहे, इस्लाम ते अमल इहो आहे, इस्लाम जो मुल्ल ऐं क़ीमत सम्झण इन शइ खे चइबो आहे। अल्लाह से खां दुआ आहे, अल्लाह से मूंखे अव्हां खे तमामु तर मुसलमाननि मर्दनि औरतनि खे इस्लाम खे सही माना में सम्झण पढ़ण ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन।